नाज़रीन, प्रोग्राम सिंध कचहरी से गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो। अॼु असीं सिंध कचहरी प्रोग्राम करे रहिया आहियूं मातली में। मातली सिंध जो तारीख़ी शहर आहे ऐं मातली पढ़ियल लिखियल माण्हुनि जो शहर आहे, सुञाण धुरनि जो शहर आहे। हिते अदीब, दानिश्वर ऐं पढ़ियल गढ़ियल माण्हू तमामु घणा आहिनि। ऐं जेकॾहिं मातली जे हवाले सां वरी ॻाल्हि कजे त निज़ामानी साहिबु जंहिंखे बाबाए सकाफ़त जो लक़ब ॾिनल हुयो, उहो बि हिन मातली शहर सां तालुक़ु रखंदड़ हुयो ऐं उनजी सुञाणप आहे। ऐं हिते जेको आहे सो अॼु असां जेका कचहरी कयूं पिया, गुज़िरियल हफ़्ते बि हिते कई हुईसीं ऐं असां सां सुघड़ बि गॾु आहिनि ऐं क़ौमी रागी जेके लोक अदब सां तालुक़ु रखंदड़ उहे अलगोज़ नवाज़ बि असां सां मौजूदु आहिनि ऐं असां सां मज़ारी साहिब बि मौजूदु आहे। ऐं हर दफ़े असांजे हिन ख़ासि तौर ते जेका मातली में कचहरी कंदा आहियूं उन में असां सां गॾु रहंदो आयो आहे ऐं तक़रीबन पाण सुघड़ बि आहे, पाण अदब, दानिश्वरी ऐं शाइरी सां बि तमामु सुठो शौक़ु ऐं ज़ौक़ु रखंदड़ माण्हू आहे। अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम ऐं सिंध टीवी जो अॻ में हिन कचहरी जी प्रोग्राम जो पाण होस्ट बि रही चुका आहिनि। बिस्मिल्लाह कयूं था ऐं असां सभिनी खे ॿुधंदासीं। शुरूआत कयूं था। मज़ारी साहिबु, कीअं पिया ॾिसो कचहरी? अॼु तव्हां बि त कुझु सुघड़ाए पंहिंजो फ़न ॿुधायो असांखे। हा साईं, माशाल्लाह कचहरी सदाईं ॿियनि खे ॿुधो आहे, तव्हांखे बि ॿुधूं। ॾाढो मज़ो पियो अचे ऐं ॾाढा सुठा सुघड़ वेठा आहिनि, तमामु सीनियर, मोस्ट सीनियर सुठा सुघड़ वेठा आहिनि। उन्हनि जे ॾाढो असां जहिड़ा पितकड़ा माण्हू जेकॾहिं मिसाल ॻाल्हाइनि था त मुंहिंजे ख़्याल में उहा हिमत खपे, उहा जुरियत खपे। हिकिड़ो शहर यादि अचे थो आकाश अंसारी जो। वाह वाह। जॾहिं माण्हू मायूस थिए थो, जस्तजू करे थो, जदोजहद करे थो, पर उन मक़सद ते पुॼण ताईं दोस्त उहे साथी साथ छॾे था वञनि त माण्हू जेको वापसी वारो क़दम आहे ॾाढो अज़ाबनि वारो हूंदो आहे। सही। पोइ चाहे इश्क हुजे, चाहे सियासत हुजे, चाहे समाजी कम हुजनि, उन हवाले सां आकाश अंसारी चए थो त न की इश्क आतश फिशां थी उभामियो, न ई दीप दिल मां हवा जो उजामियो, न सूरनि जी शिदत खां शोलो बणियासीं, न सिगरेट जो को फुलो थी छणियासीं, दुखियासीं जलियासीं अधूरा अधूरा, असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा। वाह वाह। वरी ॿिए दोस्त हिकु चयो आहे त पंहिंजे महबूब खे त जेका हुनजी ख़ूबसूरती आहे, जेको हुनजो सूंहुं आहे, दोस्त पुछेसि थो त माना तूं एॾो हुन ते मस्तु छो आहीं? चए थो मुंहिंजे महबूब खे मुंहिंजी अखियुनि सां त ॾिस, तूं केॾो ख़ूबसूरत आहे। जॾहिं मुंहिंजे साम्हूं बीहे थो, मुंहिंजी कैफ़ियत ऐं मुंहिंजी अंदरि जी बीहक थींदी थिए, उहा हुनखे शाइरी में बयानु करे थो ॿुधाए। चए थो एॾो त आहे सुहिणो ॼण सुबुह सवेरो आहे। वाह वाह। एॾो त आहे सुहिणो ॼण सुबुह सवेरो आहे, चंड मुंहिंजे पिरीअ साम्हूं कंदो लिकण जो सायो आहे। वाह वाह। जीअं बाज़ अॻियां झिरकी ईअं दोस्त अॻियां दिलड़ी, जीअं बाज़ अॻियां झिरकी ईअं दोस्त अॻियां दिलड़ी, रुगो लुछे छई फतको ॼण सीर विधल हरणी, धक 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 जे धमाकन ई मुंहिंजो साह सुकायो आहे, एॾो त आहे सुहिणो ॼण सुबुह सवेरो आहे। सो ज़फ़र साहिबु माना ही कचहरियूं अदा करे सिंध में सदाईं क़ाइम ऐं दाइम हुजनि ऐं पाण सां गॾु अलगोज़ नवाज़ जेको वेठो आहे इनखे ॿुधिजे। वाह वाह। संगत इजाज़त आहे बाबा। वाह वाह। बिस्मिल्लाह साईं।
वाह साईं वाह। साजन फ़कीर अलगोज़ो नवाज़ ऐं अलगोज़ो बि पंहिंजी जेको लोक राग आहे उनजो त आम म्यूज़िक आहे ज़बरदस्त। कचहरी सिलसिले खे अॻिते वधायूं, सुघड़नि ॾे हलूं ऐं सुघड़नि खे बि अञा सही नमूने सां असां ॿुधी न सघिया आहियूं, टाइम घटि हुजण जे करे सभई दोस्त आहिनि। जेको हाकिम अली खे ॿुधिजे बिल्कुलु हाकिम अली लगारी साहब हुनुर न ॿुधो आहे पंहिंजे कचहरीअ में, हुनुर केरु ॿुधाईंदो? हा हुनुर आहे, ॾिठा प्रोली आहे, सुघड़नि ज़रूरु ॿुधाईंदा। बिस्मिल्लाह, छा ॿुधायो? सिंधी धरती जूं असांजूं ख़बरूं जेके हलनि पियूं हाओ इहे ई साॻी कंदासीं, हुनुर नथा ॿुधायो? ॿुधाईंदासीं। बिस्मिल्लाह। सिंध धरती में इहे हुनर हलनि पिया, ठीकु आहे। ठीकु आहे। पोइ असांजी सिंध धरती जा सूर ऐं सूरमियूं उहे बि बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। साईं जिन फरमाइश कनि था त हुनर असांखे ॿुधायो। हुनर जिन्सनि ते आहे। बचल निगारी चंबर जो शाइर। वाह वाह। फ़कीर ॿुधायो त कणक न पई कन ते मांझली मटे विया, बाजरी बरोच मुंहिंजा वौण वढे विया, सारियूं करियां जिन लाइ जूअर वठी विया, भाॼी चओ छॾे विया असां भई भर में रोले बचल जे। वाह वाह। खोलियांसि पियो। फ़कीर ॿुधायो त कणक न पई कन ते मांझली मटे विया, हाणे न की कणक न मांझली। ससुई ॿुधाई त कुड़क न पई कन ते मांझी लोहे मटे विया, पर बाजरी बरोच मुंहिंजा वौण वढे विया, न बाजरी न वौण। ससुई ॿुधाई त बाजरे बरोच मुंहिंजा वाण ई वढे विया। वाह वाह। सारियूं करियां जिन लाइ जूअर वठी विया, न सारियूं न जूअर। ससुई ॿुधाई जा रीहूं करियां तिन लाइ जो वर वठी विया, पर जव भाॼी छॾे विया सभई भर में रूले बचल चए, न जव न भाॼी। ससुई ॿुधाई जोए भाॼी छॾे विया सभई भर में रूले बचल चए। वाह वाह ज़बरदस्त। पर शाह साहब ॿुधाए थो त ससुई खे केतिरा सूर हुआ। आओ। ससुई ॿुधाई मुठ मुठ सूरन सभु कई मूं वटि वठाणा, भरियूं कयो भुणा विया वियाहू निकिरी। ही असांजी सिंध धरती जा सूर्य खलीफ़ो ॿुधाए थो सोभूं सिर घुरन सिर रे सोभ न सपजे, सोभ बराबर सिसियूं तोरियां तान तुरन, जे हीड़े मंझ हुरन से मुल महागा सिपरी। वाह वाह। 16 7 10 दातार 7 सूर्य ये असांजी सिंध धरती में पैदा थिया, न ॿिए पासे किथे बि कोन्हे थिया, कंहिं बि नवनि खंड पिया आहिनि पर हिते सिंध धरती ते। उहे 10 दातार केरु हुआ? 10 दातार ज़ात जा समा हुआ जिन्हनि सिर ॾेई छॾिया। उहे कहिड़ा हुआ? फ़कीर ॿुधाए थो त हरंद होठियाणी हिकिड़ो वरना विकियो दातार, टियों जादम जखरो ऐं करन मोचारी कार, राहू राय ॾियाच खे मञियो मंगण हार, सपर जाम सिंजरियो चोटाणी चौधार, ओठो जाम अॻ में उनड़ जाम अपार, अदा ॾहों समो सरदार लाखो लखी जो धणी। वाह साईं वाह। वाह साईं वाह। 10 असांजी सिंध धरती जा सूर्य आहिनि, 10 ज़ात जा समा आहिनि, पर सूरमियुनि में असांजी सिंध धरती ते बेनज़ीर भी हिकिड़ी सूर्य सूरमी पैदा थी वई दुनिया जे तख़्ते ते। वाह बिल्कुलु। कंहिं शइ जो डपु कोन हो, न की बम जो, न की गोली जो, न की बंदूक जो, सदाई जलसा जलसूस जेके कई सभिनि में अॻियां हुई बगी लिकल पोयां कॾहिं बि कोन हुई। इहा बि असांजी सिंध धरती जी सूर्य सूरमी थी रही आहे। वाह वाह साईं वाह वाह। उन जे वञण खां पोइ हुन ससुई कहिड़ा सूर ॾिठा जेके जे धरती ते आई, समाइण खां पोइ ही सूर ॾिठई। वञण खां पोइ छा थियो? फ़कीर छा था चवनि? फ़कीर ॿुधाए रोवन पिया राज रस्तनि ते राजनि जी राज राणी हुई, पर सरासर साफ़ सूर न लहे सूर्य भुट्टो सामाणी हुई। रोवन पिया राज रस्तनि ते राजनि जी राज राणी हुई, सरासर साफ़ सूर न लहे सूर्य भुट्टो समाणी हुई। वाह वाह। जुदाई पीउ जी झोरे विधद जान जिंद जान झोरीअ में पहिरियों सूर पीउ जो ॾिठई। जुदाई पीउ जी झोरे विधद जिंद जान झोरीअ में, पर्दा सचाई जो वॾई संतरो ओ सभिनि परियनि सियाणी हुई। रोन पिया राज रस्तनि ते राजनि जी राज राणी हुई, सरासर साफ़ सूर न लहे सूर्य भुट्टो सामाणी हुई। पोइ कहिड़ा सूर ॾिठल? पोइ फ़कीर ॿुधाए थो जोड़ी भाइरनि वेही जंहिंखां जीअण कहिड़ा जंजालनि में, जोड़ी भाइरनि वेही जंहिंखां जीअण कहिड़ा जंजालनि में, पर्दा ॾिसूं ॾोरे ओ भरे ॾुस्का ॾुखनि में जा ॾीहाणी हुई। सरासर साफ़ सूर न लहे सूर्य भुट्टो समाणी हुई। रोन पिया राज रस्तनि ते राजनि जी राज राणी हुई। वाह साईं वाह। जलावतन रही जेकर झागी के जेल झांगियन ले,
पर्दा विछोड़न में वरिहे गुज़रिस ओ वतन कारण वेगाणी हुई रुअन पिया राज रस्तन ते राजन जी राज राणी हुई सरासर साफ सूर न लए सूर्य भुट्टो समाणी हुई। वाह वाह फकीर ॿुधल ख़ैर महमूद खौफ न की खतरो खरन जे खास खुड़के जो उनके को भी डप कोन हो। खैर महमूद खौफ न की खतरो खरन जे खास खुड़के जो पर्दा उठण वेहण अबो झन सां जे उजारी पर अबाणी हुई रुअन पिया राज रस्तन ते राजन जी राज राणी हुई सरासर साफ सूर न लए सूर्य भुट्टो समाणी हुई। वाह वाह ज़बरदस्त बेनज़ीर साहिबा ऐं सूरमियूं वॾी हिकिड़ी बहितरीनु शाइरी सिंध कचहरी जे प्रोग्राम में प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं पर नंढड़ी हिकिड़ी साई जो वक़्तु थियो आहे। नाज़रीन वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई ऐं साई खां पोइ वरी हिते मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। भलीकार सिंध कचहरी जे सिलसिले खे अॻिते वधायूं था ऐं मातली में मौजूदु आहियूं। मातली जा मुअज़्ज़िज़ीन असां सां गॾु आहिनि। मातली जे हवाले सां संगत सां बि हाल अहिवाल कबा माण्हुनि खां पुछिबो ऐं असां सां दानिश महमूद राजपूत वेठल आहिनि ॿिया बि दोस्त आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन कचहरी जे हवाले सां। त कचहरी जेको ई सिंध टीवी सिलसिलो शुरू कयो आहे इलाही अरसे खां सिंध टीवी जो ई सिलसिलो हलंदड़ आहे ऐं उन में कहिड़ा फ़ाइदा आहिनि कीअं जेको ई पंहिंजी सकाफ़त आहे उनखे उजागर कजे थो कहिड़े हवाले सां ऐं असां उन सिलसिले में दानिश महमूद खां पुछूं था त कीअं पिया ॾिसो दानिश साईं हीअ जेके कचहरियूं आहिनि सॼी सिंध में शहरनि में ॻोठनि में ॿाराड़ियुनि में परे परे जे इलाइक़नि में असां कयूं था सिंध जी सकाफ़त खे उजागर करणु ऐं ओताकुनि खे आबाद करण जे सिलसिले खे कीअं पिया ॾिसो सिंध टीवी वारे हिन प्रोग्राम खे? साईं ज़फ़र अकबर साहब अशरफ शांडियो साहब गुलाम रसूल आज़ाद बलोच साहब ऐं ॿिया सामीन हाज़रीन अस्सलाम वालेकुम। साईं मुंहिंजा हिकु त इहो जेको सिंध टीवी जी तरफ़ां ऐं ख़ासि कर अवां जी तरफ़ां जेको आहे हीउ प्रोग्राम आहे हिन तमामु हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे जेको अॼु जे दौर में नफ़्सा नफ़्सी में ऐं माण्हू रुॻो हिकिड़ो मोबाइल ताईं ऐं माना जदीद टेक्नोलॉजी जे करे इलाही जेको परे थी वियो आहे जेको असां सिंध जी सकाफ़त ऐं रिवायतूं जेके पंहिंजो ताक़ुनि जूं आहिनि हुन खां माण्हू इलाही छिडो थी वियो आहे इलाही परे थी वियो आहे। घर इलाही जेका बि सीनियर वेठा आहिनि इलाही ॻाल्हि खोले करे चुका आहिनि हुनखे वधारे जी त ज़रूरत कोन्हे पर हिकिड़ो बहितरीनु हीउ अमल आहे जेको हिन जी आउं सलाम थो पेश करियां सभिनीनि खे ऐं जेको आहे टाइम ॾिनो ऐं हिन शयुनि खे खणंदो अचनि पिया कुझु सालनि खां वठी पर ख़ैर मुंहिंजी त सिंध टीवी वारी मच कचहरी में पहिरियों मौक़ो आहे पर मूंखे तमामु सुठो लॻो ऐं इलाही इहे तव्हांजो सुठो क़दम आहे ऐं उमेदु इहा आहे त मोहबतनि या मेला इहे क़ाइमु दाइमु रहंदा हिन तरीक़े सां ऐं सुगड़ बि पंहिंजो इलाही सुठो तरीक़े सां कलाम ॿुधायो पंहिंजे सभिनीनि ॻाल्हियूं कयूं। वॾी महिरबानी तव्हांजी ज़बरदस्त ऐं तव्हां पंहिंजे वीचारनि खां आगाह कयो ऐं हीउ जेको सकाफ़त जो हिकिड़ो हिसो आहे सिंध जो ऐं सिंध जा जेके असांजा वॾड़ा हूंदा हुआ मुअज़्ज़िज़ीन हूंदा इलाइक़नि जा चङा मुड़ुस हूंदा पंहिंजनि पाड़नि जा चङा मुड़ुस हूंदा पोइ उन्हनि जी ओताकुनि ते शाम जो हीअ कचहरी लॻंदी ऐं सभई माण्हू कमकारियूं लाहे पंहिंजा जॾहिं सफ़ा थक भॼण जे लाइ सिस्टम हूंदो शाम जो उते गॾु थींदा हुआ उते गॾिजी वेही पंहिंजा परावा ऐं ओड़े पाड़े जे ॻोठनि जा ओड़े पाड़े जे शहरनि जा बि हाल अहिवाल थींदा के त अहिड़ा मसइला हूंदा जेके माण्हू परेशान हूंदा ॿिनि टिनि ॾींहंनि खां वठी ज़हन ते उनजो वज़न हूंदो त उहो मसइलो हल कीअं कजे पर उहो कचहरियुनि में वेही उन्हनि चङनि मुड़ुसनि सां नेक मर्दनि सां उहो शेयर कंदा पोइ नेक मर्द उन्हनि खे तजवीज़ूं ॾींदा सलाहूं ॾींदा उन्हनि मसइलनि जा हल निकिरंदा पर हाणे उहो माण्हू खे टाइम ई कोन्हे भाउ खे टाइम नथो ॾिए पीउ पुट खे टाइम नथो ॾिए एतिरो हिकिड़ो जदीद दौरु थी वियो आहे मोबाइल सिस्टम अची वियो आहे कंप्यूटराइज़ दौरु थी वियो आहे जो माण्हू हिक ॿिए जे साम्हूं वेहे नथो हिक ॿिए जी जेको फेस वैल्यू आहे जेको माण्हू मुंहुं ॾिसण जे लाइ बि माण्हू हक़ीक़त में साम्हूं कचहरी जे लाइ सिकनि था। बहरहाल कचहरी खे अॻिते वधायूं था ऐं असां सां सुघर बि मौजूदु आहिनि इलाही सातरा उन्हनि सुघरनि खे बि ॿुधबो कीअं पंहिंजो वज़ारी साहिब सुघरनि खे ॿुधूं हाणे कहिड़े संगत बिल्कुलु असां वटि नौजवान सुघड़ बि मौजूदु आहिनि मुंहिंजे ख़्याल में त मीर शाहिद तालपुर खे ॿुधिजे त वधीक बहितर। वाह वाह साईं छा था ॿुधायो? मीर साईं बिस्मिल्लाह। साईं सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम।
सब खां पहिरियों सिंध टीवी जे कोशिशुनि सां कोठायल हीअ कचहरी इन में मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो। तव्हांजी महिरबानी ज़फ़र साहब। ऐं पंहिंजो हिकिड़ो शेर तव्हां दोस्तनि जे साम्हूं पेश कंदुसि। बिस्मिल्लाह। तबीयत इश्क वारी दर्द जो कारो ककर आहियां, तबीयत इश्क वारी दर्द जो कारो ककर आहियां, अभागो हाँ वफ़ा जी रोशनीअ लाइ दर बदर आहियां। कॾहिं को धर ततीअ जो रक्स वारीअ ते कंदे ॾिसिजे, कॾहिं को धर ततीअ जो रक्स वारीअ ते कंदे ॾिसिजे, उन्हनि पुरनम अखियुनि में आस जो उजरो अखर आहे। नकाबी नेण नाज़ुक नाज़ ऐं नखरा निधर हीअ दिलि, नकाबी नेण नाज़ुक नाज़ ऐं नखरा निधर हीअ दिलि, नज़र के रहम वारीअ जो मिठा मां मुंतज़िर आहियां। पले पवंदी न मूंखे बसि नसीहत लोक जी काई, पले पवंदी न मूंखे बसि नसीहत लोक जी काई, मुंहिंजो आहे इश्क मुर्शिद मां संदसि गोलो गुलर आहियां। हज़ारे हुस्न वारा मोहबतुनि जे लाइ पिया तड़पनि, हज़ारे हुस्न वारा मोहबतुनि जे लाइ पिया तड़पनि, संदन मक़तूल जज़्बनि जी ॾिसी ईंदो क़बर आहियां। लिखां तो सूंहं बाबति पोइ भला छाजो रखां मापो, लिखां तो सूंहं बाबति पोइ भला छाजो रखां मापो, सुबुह खां शाम लिखंदे शाम खां लिखंदो सहर आहियां। कुमैले मौत जहिड़ी थी वई शायदि सॼी दुनिया, कुमैले मौत जहिड़ी थी वई शायदि सॼी दुनिया, सितारनि खां पुछो आज़ाद मां अॼु बि अमुर आहियां। तबीयत इश्क वारी दर्द जो कारो ककर आहियां, अभागो हाँ वफ़ा जी रोशनीअ लाइ दर बदर आहियां। वाह वाह वाह, ज़बरदस्त शायरी है। मीर शाहिद साहब को नौजवान शायर हैं, असांजा हितां जा मक़ामी तमामु सुठो जो अंदाज़ आहे ऐं तंहिंखां पोइ बहितरीन जज़्बा ऐं बहितरीन उनजा अल्फाज़ जेके ज़बरदस्त ज़बरदस्त। अॻिते किसे खे वधाइजे ऐं ॿी बि कंहिं संगत खे मुंहिंजे ख़्याल में कंहिं सुघड़ खे ई ॿुधिजे त मुझे ख्याल है तो वरी साईं कादर बख्श ला शायरी, कादर बख्श के बुधाऊंगा शेर बुधाऊंगा मौलवी हाजी अहमद मला जो। बिस्मिल्लाह। मौलवी जो शेर है तो मिठे महबूब जी मूरत विधा मोहे मुल्क सारा, मिठे महबूब जी मूरत विधा मोहे मुल्क सारा, सिजाया साफ सूरत से सजड़ से चंड कतियूं तारा। वाह वाह। झका जोहर अॻियां जानी परन में पई परेशानी, लगी हूरन के हैरानी पसी रंग रूप रुखसारा, मिठे महबूब जी मूरत विधा मोहे मुल्क सारा, सिजाया साफ सूरत से सजड़ से चंड कतियूं तारा, थियन मोती न माणक मुल गमाया यार गुलशन गुल, थियो हर जा हुसन जो हुल प्या चौडिस चमकारा। मिठे महबूब जी मूरत विधा मोहे मुल्क सारा, सिजाया साफ सूरत से सजड़ से चंड कतियूं तारा, मलक मखमूर मस्ताना वतन दर्शन का दीवाना, पिया मजपूर परवाना सड़िया साहे के सांभारा। मिठे महबूब जी मूरत विधा मोहे मुल्क सारा, सिजाया साफ सूरत से सजन सिजन कतियूं तारा, सजन सूरत के सिंगारे थियो दिलड़ियूं फुरण धारे, कहर जा कान कोहारे चिटिया चिशमन सा चौधारा। मिठे महबूब जी मूरत विधा मोहे मुल्क सारा, सिजाया साफ सूरत से सजन सिजन कतियूं तारा, रखी नेजा निगाहन में सजन आयो सिपाहन में, पई पेचश पसावन में कढई काकुल गुनाहगारा। मिठे महबूब जी मूरत विधा मोहे मुल्क सारा, सिजाया साफ सूरत से सजन सिचन कतियूं तारा, मोहब मानन से मोह मोड़े विधो जानब जंजल जोड़े, सजन सिर ते छड़िया छोड़े जुल्फ जोरी जहर वारा। मिठे महबूब जी मूरत विधा मोहे मुल्क सारा, सिजाया साफ सूरत से सजन सिचन कतियूं तारा, सदा सारिया न को सानी करया कहो नयन कुर्बानी बई जान कुर्बान नहीं। सुभान अल्लाह। सदा सारिया न को सानी करया कहो नयन कुर्बानी, जियस जलवा विधा जानी लथा आलम था ऊंधारा। मिठे महबूब जी मूरत विधा मोहे मुल्क सारा, सिजाया साफ सूरत से सजड़ सिचन कतियूं तारा, समो साणे के उभरियो सिज वतन ता डे वराका विज, तरफ अहमद जे आयो अज लिखियल पुरजो पिरी पारा। कुरान शरीफ मिलियो सही, लिखियल पुरजो पिरी पारा। मिठे महबूब जी मूरत विधा मोहे मुल्क सारा, सिजाया साफ सूरत से सजड़ सिचन कतियूं तारा। वाह सही वाह, जबरदस्त फर्स्ट क्लास शायरी ऐं भेटा प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। हिकिड़ी साई जो टाइम थियो आहे। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे। हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई, ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो।
भलीकार सिंध कचहरी सिलसिले में एक दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं मातली में मौजूदु आहियूं। सुगड़नि खे बि ॿुधोसीं, फ़नकार बि असां सां लोक फ़नकार बि मौजूदु आहिनि। हसनैन गफ़ूर अली असां सां मौजूदु आहे। हसनैन गफ़ूर अली नौजवान तमामु बहितरीनु सुरीले आवाज़ जो मालिक आहे। अचो त हुनखे ॿुधूं था ऐं संगत जी इजाज़त सां। संगत इजाज़त आहे नौजवान खे ॿुधूं। बिस्मिल्लाह हसनैन साईं। सहबो कदे कौन सहबो कदे को बतोते सितम, कौन सहबो कदे को बतोते सितम। सिंध तो ही जो कसम, सिंध तो ही जो कसम, सिंध तो ही जो कसम, सिंध तो ही जो कसम। कौन सहबो कदे कौन सहबो कदे को बतोते सितम। सिंध तो ही जो कसम, सिंध तो ही जो कसम, सिंध तो ही जो कसम, सिंध तो ही जो कसम। रूप तुही जे में जन्नत असांखे मिली, रूप तुही जे में जन्नत असांखे मिली, रूप तुही जे में जन्नत असांखे मिली। शान तुही जो भला, शान तुही जो भला, शान तुही जो भला, चाल खे ही कलम। सिंध तुही जो कसम, सिंध तुही जो कसम, सिंध तुही जो कसम, सिंध तुही जो कसम। कौन सहबो कदे कौन सहबो कदे को बतोते सितम। सिंध तुही जो कसम, सिंध तुही जो कसम, सिंध तुही जो कसम, सिंध तुही जो कसम। तुही जे नाले तजे के कुर्बान थिया, तुही जे नाले तजे के कुर्बान थिया, तुही जे नाले तजे के कुर्बान थिया। पाण पंहिंजो बचाए, पाण पंहिंजो बचाए ब्यासी ही भरम। सिंध तुही जो कसम, सिंध तू जो कसम, सिंध तू जो कसम, सिंध तू जो कसम। कौन सहबो कदे कौन सहबो कदे को बतोते सितम। सिंध तुही जो कसम, सिंध तू जो कसम, सिंध तुही जो कसम, सिंध तुही जो कसम। दिल चवे थी रुगो तुझी पूजा कजे, दिल चवे थी रुगो तुझी पूजा कजे, दिल चवे थी रुगो तुझी पूजा कजे। दीन ईमान तू
दीन ईमान तू तू असांजो भरम, दीन ईमान तू तू असांजो धर्म, सिंध तुंहिंजो कसम, सिंध तुंहिंजो कसम, सिंध तुंहिंजो कसम, सिंध तुंहिंजो कसम, कोन सहबो कॾहिं, कोन सहबो कॾहिं को बतो ते सितम, सिंध तुंहिंजो कसम, 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 सिंध तुंहिंजो कसम। वाह साईं वाह, ज़बरदस्त। हसनैन गफूर अली नौजवान ऐं ज़बरदस्त सिंध जो कलाम सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। सुघड़ बि असां सां मौजूदु आहिनि ऐं गुजारत गुलाम रसूल न थी आहे हिन कचहरीअ में। हा साईं, बिल्कुलु गुज़ारत थियणु खपे। हिकिड़ी गुज़ारत आऊं ॾियां थो तव्हांखे। हाओ, छो त गुज़ारत रुगो सुघड़नि जो बि कमु कोन्हे, असांजो बि कुझु हिसो आहे। आवाम बि हिन में हिसो वठे। विलायतूं नर न आयो जंहिं जी कपिड़े जी कई। काकाऊं राणो आयो, बिस्मिल्लाह। यो ॼाणू आयो, ॼाणू ॼाणू होशियार आयो, चालाक आयो, पारखू आयो, दाना आयो, फाज़ल आयो, आलम आयो, पारखू आयो, ॼट आयो, यो गिडनार आयो, गोगो आयो, वली को औलिया आयो, को बुजुर्ग आयो, बिस्मिल्लाह। को होशियार आयो, बीजल आयो, बीजल, बिस्मिल्लाह। विलायतूं नर न आयो, जी विलायतूं नर न आयो जंहिं जी कपिड़े जी कई। कपड़े जी कई, कपड़े जी चीर कई, बिस्मिल्लाह। कपड़े का फाड़ कई, कपड़े जी का रिली गई, माप कई, गंढी टोपी, कपड़े जी हथ कई, नई पुरानी कई, जोड़ी कई, जोड़ी कई, कपड़े जी खमीस कई, सुथण कांच कई, काज कई, का कॉलर खमीस कई, का सलवार कई, का कपड़े जी सिब्बी कई, सिब्बी का भर्ती कई, भर्त कई, चोली कई, पाजामी कई, बिस्मिल्लाह। चोली पाजामी अजरक कई, पग पटकी कई, गोड लांग कई, निपुड़ कई, का महारी कई, का धोत कई। विलायतूं नर न आयो जंहिं जी कपिड़े जी कई। विलायत हुनफ नर न हज़रत हनीफ, वाह वाह, कपिड़े जी आहे निपुड़। विलायतूं नर न आयो जंहिं जी कपिड़े जी कई। हुनफ मजा हज़रत हनीफ आयो जंहिं काफ़रनि में निपुड़ विधी। वाह साईं वाह, वाह वाह। हाणे हेॾा वठो, हाणे साईं तव्हां गुज़ारत साईं वारनि खे ॾियो। बुझारत आहे ही ज़ात हित न रछ वींदो, ही ज़ात हित न रछ वींदो, रछ वींदो, आओ छा वींदो, रछ वींदो, को ढकण वींदो, बचे को जग वींदो, बचे गड्डू वींदो, को तस वींदो, बचे देगड़ो को वींदो, बचे टालपुर गिलास वींदो, बचे को थर्मास वींदो। मरे वाह 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 साईं वाह। ही मारवी जी बुझारत आहे। बिस्मिल्लाह। ही ज़ात हित न रछ वींदो, ज़ात जा इन पूर्वी रछ आहे थर्मा जी जंहिंमें चाह लॻंदी आहे। वाह वाह। 12वीं उमिरि बादशाह खे ॿुधाए थी त आसरो बि न कर, या आउं तो वटि रहंदसि या हिते मरंदसि खाईंदसि पींदसि पूर्वस न। वाह वाह। ही ज़ात हित न रछ वींदो, मारी ॿुधाए अदा ही हित पूर्वी न ओ थर्मास वींदो। वाह 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 वाह। हेॾा अचे गुज़ारत भला संगत। गुज़ारत अचे, हा, गुज़ारत कवे थी ज़ात भुलाए थी जेजूं खाज खुदा खलकिया, कंहिं ई न चयो सुट थन लाड़ी, सुट थन ला। गुज़ारत वरी ॿुधायो। गुज़ारत कवे थी ज़ात भुलाए थी जेजूं खाज खुदा खलकिया, आओ कंहिं ई न चयो सुट थन लाड़ी, सुट थन ला। सुट थन ला, ये ढेरियूं कोडियूं अथनि, सुट जूं जोड़ियूं, जोतियूं, तंदूं, मुंजियूं, फातूं, फाटियूं, बचे सुट अथनि जेॾियूं, सुट जो गंढूं, सुट जूं उबतियूं, सुबतियूं, गायूं, खाधियूं, फाथियूं न सुट जूं छा आहिनि, बेड़ियूं, पटियूं, फायूं, फायूं सुट जूं, थेरियूं, सुटियूं कोडियूं न सुट अथनि।
जात जा मरी खोई ओड उनड़ आरीसर सामटिया कंधड़ा दासड़ा खोदड़ा आरीसर ओठा उमराणी लोरी लंगा चांग जवान चढ़ड़ चांडिया पड़िया खोसा समेजा सोठा ओठा उमराणी गुमराणी न धाड़े जा धमाजा उजण रात जा उजण सोठा रात जा बच्चे वाह पठान पुंजाफी चाका चांद चवान चढ़ड़ चांडिया पड़ियल हेडा बियो संगता हाँ सही जाति जा पंवर पिताफी फलकारा जरवार लुंड लिशारी मेमण चांडिया सुआ अबड़ा चांडिया चांग लिगारी गुरगेज कच्छी मकरानी जाति जा सही जातिया पंवर जातिया वलारी जातिया जिंजन जातिया पीसक बच्चे जात जा वरी तो बुधायो जात भला इसरी जे जूं खाज खुदा खल क्या कह इन चयो सुट थन लाड़ी सुट थन ला खाजे जा पेरू पिप्पू कोंडीर बच्चे खाजे जा कच्चा पक्का रध्या खाजे जा बच्चा खाजे जा पारूथा ताजा साईं खोल करणी पवंदी टिकी कहिड़ी साईं आई लीला है लीला में जो जात भुला श्री जे जूं खाज खुदा खल क्या कह ई न चयो सुठ थन लाड़ी सुठ थन ला जात जा लुहार खाज जा छुहार सुट जी महार जात भुला श्री जे जूं खाज खुदा खल क्या कह ई न चयो सुठ थन लाड़ी सुठ थन ला चया लऊ हार जे भुला श्री जे जूं छो हार खुदा खल क्या कह ई न चयो महार हथ लाड़ी महार हथ वाह सही वाह जबरदस्त वाह वाह गुलाम रसूल खान जबरदस्त सही वाह जो कम हुयो ऐं कचहरी में मज़ो आयो संगत वाह वाह जबरदस्त हाणे जेको आहे सो मातली में मौजूदु हुआसीं मातली जो गुज़िरियल 3 हफ़्तनि खां वठी प्रोग्राम पे कयोसीं सॼी संगत सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़फ़र हिकिड़ो खे ॾींदा इजाज़त तेसि ताईं सदाईं गॾु